कारनामो जेको कोर्ट में चैलेंज कयो आहे असीं हायर सेकेंडरी स्कूल्स आहिनि गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल पनवाकिल ऐं गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल कमू शहीद डिस्ट्रिक्ट घोटकी उते ॿिन्ही जायुनि ते जेके प्रिंसिपल्स जा सीट हुआ सेक्शन पोस्टूं हुयूं उहे ॿई हिक ॿिए जी जाइ ते ट्रांसफ़र करे उते प्रिंसिपल उते कमु कनि था विदाउट सेक्शन पोस्ट उहा पिटीशन हाई कोर्ट में दाख़िल थी आहे अॼु ऑनरेबल कोर्ट इन इन जेका नोटिफिकेशन गवर्नमेंट ऑफ सिंध कढी आहे फिनांस सेक्रेटरी ऐं सेक्रेटरी एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट गवर्नमेंट ऑफ सिंध उन नोटिफिकेशन खे स्टे करे गवर्नमेंट ऑफ सिंध के ऐं फिनांस सेक्रेटरी खे गवर्नमेंट ऑफ सिंध के कोर्ट सगोरी रोकियो आहे त जेके पोस्टूं तव्हां ट्रांसफ़र कयूं नी विदाउट कंहिं कंसेंट ऑफ दी प्रिंसिपल्स ऐं अदर स्टाफ ऑफ दी जेके जेके प्रिंसिपल्स आहिनि उते गवर्नमेंट गर्ल्स हायर बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल्स ॿिन्ही जे उन्हनि ॿिन्ही जी नोटिफिकेशन खे सस्पेंड करे ऑनरेबल कोर्ट हुकुम जारी कयो आहे त इहे सेक्शन पोस्टूं हिते ई रहंदियूं जेकॾहिं गवर्नमेंट चाहे थी त उते वधीक पोस्टूं क्रिएट करे उते प्रिंसिपल ऐं सीनियर प्रिंसिपल पोस्टूं ॾे ऐं इहा पोस्ट जेका आहे ट्रांसफ़र कोन थींदी उते ऑनरेबल कोर्ट स्टे जारी करे ऑनरेबल कोर्ट वधीक हुकुम कयो आहे ऐं इन्हनि सभिनी खे फिनांस सेक्रेटरी खे सेक्रेटरी एजुकेशन डिपार्टमेंट खे गवर्नमेंट ऑफ सिंध खे 21 तारीख़ ते 21 अप्रैल ते सभिनी खे कॉल करे फर्दर प्रोसीडिंग कोर्ट कंदी थैंक यू वेरी मच